सिंधु किनारे वारीअ ते मूं वेही लिखियो हिकु नाओ। सिंधु किनारे वारीअ ते मूं वेही लिखियो हिकु नाओ। अहिड़ो सुंदर अहिड़ो प्यारो ॼण त छमर जी छांव। वाह 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 वाह। सत समुंदर पार हली ऐं 9 वसायूं देस। सत समुंदर पार हलूं ऐं 9 वसायूं देस। पल पल जंहिंमें प्यार भरियल हो नित नयो संदेस। ऐं इन्हनि ॿिन्ही दोहनि खे मूं पाण उर्दू में आंदो आहे। सिंधु किनारे रेत पे मैंने लिखा जो एक नाम। वाह। सिंधु किनारे रेत पे मैंने लिखा जो एक नाम। तारे मांग में भरकर लाई सांवरिया सी शाम। क्या कहना। वाह 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 वाह। सिंधु किनारे रेत पे मैंने लिखा जो एक नाम। तारे मांग में भरकर लाई सांवरिया सी शाम। 7 समंदर पार चलें और नया बसाएं देश। 7 समंदर पार चलें और नया बसाएं देश। पल पल जिसमें प्यार भरा हो नित नया संदेश। वाह। सो इहो त थियो उर्दू ऐं सिंधी जो इब्तिदा मुंहिंजी। मां हिकिड़ो पंहिंजो सिंधी नज़्म तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि जेको मां ग्वादर ॾांहुं वेंदे रस्ते ते जेको समुंड हले थो ग्वादर जे रस्ते तां हिंगलाज जे भर में, सो उते मूं नज़्म लिखियो हो, उहो तव्हांखे ॿुधाईंदसि। इन जो उनवान आहे विंदुर जी वाट। विंदुर उहा जाइ आहे जंहिंजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरी में ज़िक्र कयो आहे। विंदुर हिकिड़ी जाइ आहे। विंदुर जी वाट ते हलंदे ॾिठा मूं वण उहे जिनखे असांजे शाह साईं पिणु चुमियो हो पंहिंजी अखिड़ियुनि सां। मूं उहे वण ॾिठा जिनखे असांजे शाह साईं पिणु चुमियो हो पंहिंजी अखिड़ियुनि सां। उन्हनि खे मुंहिंजी अखिड़ियुनि पिणु चुमियो सिक मां। भिटाई घोट खाहोड़ियुनि जी संगत मंझि पंहिंजे तन बदन ते सदियुनि जी धूड़ खे ओढ़े कॾहिं हिंगलाज पहुतो हो। भिटाई साईं बि कॾहिं हिंगलाज पहुतो हो ऐं उन रस्ते ते हलंदे आऊं हिंगलाज पहुतसि। भिटाई साईं सदियुनि जी धूड़ खे ओढ़े कॾहिं हिंगलाज पहुतो हो। ईअं सोचे तसवुर मंझि कफनी जिस्म ता ओढ़े बणियसि जत लाए जोगियाणी। बणियसि जत लाए जोगियाणी। संदम मन जो सदा ससुई जियां पंहिंजो पुनू ॻोल्हे रहियो हो। तॾहिं मूंसां भलारे जी भलाई थी। सुञी उन राह ते रमंदे पुनू पंहिंजे खे पातो मूं। सुञी उन राह ते रमंदे पुनू पंहिंजे खे पातो मूं। तॾहिं पाण ॼातो मूं पुनू मां पाण ई आहियां। पुनू मां पाण ई आहियां। पुनू मां पाण ई आहियां। तमामु हिकिड़ो अञा मां उर्दू नज़्म ॿुधायो, वो तो इब्तिदा हुई। मां मैडम तव्हां सां ॾाढो अपोलोजाइज़ कंदे इहा ॻाल्हि रखंदसि त सभिनी शाइरनि खे मां गुज़ारिश कंदसि त पंहिंजी चूंड शाइरी पेश कनि ऐं जीअं त हाज़रीन जो जेको तसलसल आहे तवजो आहे उहो बरक़रार रहे ऐं सभिनी खे असां साॻे ई तवजो सां ॿुधी सघूं। त इहा गुज़ारिश मां सभिनी खे चवंदसि त महिरबानी करे पंहिंजी चूंड शाइरी मुख़्तसरन पेश कई वञे। ओके, मां त ॿुधायां न हिकिड़ो सन्नाटा। नज़्म जो उनवान है सन्नाटा। आजकल किताबों में या कि फिर रिसालों में और रोजनामों में जो कलाम छपता है उस कलाम में अक्सर शायरी नहीं होती। वाह वाह। आजकल किताबों में या कि फिर रिसालों में और रोजनामों में जो कलाम छपता है उस कलाम में अक्सर शायरी नहीं होती। शायरी की नगरी के रास्ते गुजरते हैं वहशतों के साए में और लोग जीते हैं दहशतों के साए में। वाह वाह। और लोग जीते हैं दहशतों के साए में। शायरी के नगरी के घर तो हो गए बुलडोज और जो बचे हैं वो इज्तिमाई कब्रें हैं। और जो बचे हैं वो इज्तिमाई कब्रें हैं। सांझ के समय आते अपनी अपनी कब्रों में लोग दफन होते हैं और रात आते ही गूंजते हैं सन्नाटे। और रात
आते ही गूंजते हैं सन्नाटे। बहुत शुक्रिया।